अहम ख़बर मथे पहुचाईंदासीं। चकमा जिथे नूरोवा वाह वटां नौजवान रफ़ीक अहमद रखण जो लाश हथायो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त चक में नूरोवा वटां नौजवान रफ़ीक अहमद रखण जो लाश हथायो आहे। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। नौजवान जो लाश हथायो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे, इहो चवणु आहे पुलिस जो। ख़बर मथे पहुचाए रहिया आहियूं। चकवे जो नूरोवा वटां नौजवान रफ़ीक अहमद रखण जो लाश हथायो आहे, जॾहिं त इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं चक मां आसिफ़ सुमरो खां। जी आसिफ़, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक वेझो रुस्तम थाणे जी हद रुस्तम शहर ॿाहिरां सारुनि जे ज़मीन मां नौजवान जो लाश हथायो आहे, जंहिंजी सुञाणप रफ़ीक अहमद वलद अली अनवर रुस्तम जे राहशी तौरु कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान 2 ॾींहं अॻु घरां सामान वठण लाइ निकिरी वियो, जंहिंखां पोइ हू घर न मोटियो। वारसनि पारां गुज़िरियल राति देरि सां थाणे ते पहुची पुलिस खे इतलाह ॾिनो त असांजो नौजवान गुम थी वियो आहे। रुस्तम पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची नौजवान जो लाश हथ करे वरितो आहे, जॾहिं त नौजवान जी ॻीचीअ ते वाज़े फुटनि जा निशान पिणु ॾिनल आहिनि। जॾहिं त नौजवान जो लाश वारसनि खणी मेन हाईवे रोड ते धरणो हणी छॾियो आहे ऐं रुस्तम शहर में मुकमल हड़ताल करे रुस्तम शहर खे बंदि कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।